अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबड़ो या बिशारत सुमरो नजर विजनासी खास खबर। सिंध हुकूमत पोरियत जी उजरत घट में घटि 25,000 रुपया मुक़रर कई। महांगाई जो तूफ़ान बरपा है, पोरियतुनि लाइ गुज़ारो करणु ॾुखियो आहे। 25,000 रुपया पगार मुक़रर करण ते फैक्ट्री मालिक सुप्रीम कोर्ट हलिया विया। घट में घटि उजरत 25,000 मुक़रर करण ते सनअतकारनि मुख़ालिफ़त कई। मुंहिंजी वज़ीर आज़म खे तजवीज़ आहे त उजरत घट में घटि 25,000 रुपया कई वञे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मुल्क में मौजूदा लोड शेडिंग पीटीआई जी हुकूमत सबब आहे, जंहिंखे दुरुस्त करे रहिया आहियूं। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत न वक़्त ते ॿारनि ख़रीद कयो ऐं नई पावर प्लांट्स जी मरम्मत कराई। नवाज़ शरीफ़ हुकूमत 5 सालनि में बदतरीन बिजली जी लोड शेडिंग जो ख़ात्मो आंदो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ट्वीट। मरियम नवाज़ जी पासपोर्ट जल्द इम्पोर्टेड हुकूमत मां जिंद हाजी थी वेंदी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी दावा। चवे थो इम्पोर्टेड हुकूमत फ़रार थियण जी कोशिश में आहे। 150 माण्हुनि जा नाला ECL मां कढिया विया आहिनि। हिननि खां हुकूमत संभालजी नथी सघिजे। ही NRO वठण लाइ इक़्तिदार में आया हुआ। हुकूमत पढ़ी साज़िश ज़रिए चोर दरवाज़े खां आई। फ़ौज आवाम जी राय जो क़दुरु करे थी। इम्पोर्टेड हुकूमत जी का आइनी ऐं क़ानूनी हैसियत न आहे। सुप्रीम कोर्ट मां जल्द सुठी ख़बर जी उमेद आहे। फरीदाबाद वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि वाक़े में सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़ो हुसैन चांडियो कराची जे ट्रामा सेंटर में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। संदसि मढ़ मिटीअ मां हवाले फ़ौतुनि जो अंगु न वठी वियो। वाक़े खे 7 ॾींहं गुज़री वञण बावजूदि बाहि मुतासिर ॻोठ में बहाली जो कमु शुरू न थी सघियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। टंडोल यार में नौजवान के कत्ल में मुलविस ॼाण आयल पुलिस ऑफिसर के बचाइण लाइ सगारियुनि धुरियुनि पारां ठाह लाइ कोशिशुनि जो इंकशाफ। मुबैना जवाबदार रूपोश पुलिस इंस्पेक्टर के बचाइण लाइ लाड़काने जी अहम शख्सियत मैदान में लही आई। ज़रियनि जो चवणु आहे त बदीन जी हिकु अहम सियासी शख्सियत के फरियादी धुर सां ठाह जो टास्क ॾिनो वियो आहे। मीरो खान में थाने आॾो ट्रैक्टर मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। फौती जी सुञाणप सैफुल्ला लंजवाणी तौर थी, ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। मटियारी में क़ौमी शाहरा ते पेशावर खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं ट्रॉलर में टक्कर, 12 खां वधीक मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी थियल मुसाफ़िरनि खे अस्पताल पहुचायो। घोटकी मां वधीक हिकु नीगर मुबैना तौर अगवा। ज़िले में अगवा थी वियलनि जो अंक 14 थी वियो। घोटकी शहर में कादरिया फैक्ट्री पाड़े जो रहवासी कबीर अहमद कोलाची गुज़िरियल ॾींहं खां गुम। अगवा जो शक। गढ़ी हसन ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में चौपायो माल ख़तरनाक बीमारी लिम्पी वायरस में वरची वियो। सवें ढोर बीमार वायरस खां बचाव लाइ वैक्सीन जो अमल शुरू न थी सघियो। जदीद क़ौम परस्ती के बानी साईं GM सैद की 27वीं वरसी अज मल्हाई पई वञे। वरसी तकरीबुनि की शुरुआत SCP तरफ़ां मशल बरदार रैली कढी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि की चादर चाढ़े कई वई। सिंध के कुंड कुड़च मां क़ौमी कारकुन सैद के भेटा पेश करण लाइ सन पहुचण लगा।